साईं दोस्तों उस्ताद बाकर अली कारी असांजी सिंध जो हिकड़ो सरमायो आहे ऐं असांजी सिंध जो वॾो आर्टिस्ट आहे तमाम खूबसूरत आर्टिस्ट आहे जेको तव्हां खे 5 मिंटनि में पंहिंजो हिकड़ो रूह जो खाको पेश कंदो। मुर्शिद पाक जी हाज़िरी में ही ड्यूटी आहे, हर कंहिंजी ड्यूटी आहे। आगे गाल हर के पंजे समझता आहे गाल हर के पंजे समझता ओ साईं खे भाई आगे ती इजाजत काबा रुख दिल बरदार हो काबा रुख दिल बरदार के जुल्फ गिलाफ जही को पी पियाले आशिक ने ही करम तवाफ तही दे दे सकता पर दुख दे विच हो कर बेराब उगी वली मोहम्मद थी मोहम्मद हुस्न विच इहो दे गाल करी सखी सुल्तान साईं जे शान में एकड़ो नारो बुधायो बोलो 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 सखी सुल्तान शाह कलंदर वरी मौला अली मुश्किल कुशा जो नारो बुधायो नारा हैदरी। तमाम खूबसूरत मुर्शिद पाक जो शान बदे थो हो सखी सुल्तान साईं कंदा बेड़ा पार
मुर्शिद बंदबाग का जाएगा दरन जेको हिते ड्यूटी मरींदो आहे ऐं ड्यूटी कंदो आहे उनखे मुर्शिद बाग अणगढ़ियो फैज़ ॾींदा तव्हांजे अखियुनि जे अॻियां मिसाल आहे मुर्शिद बाग सखी सुल्तान साईं जी दिलि सां ड्यूटी भरी फ़कीर ॿुधल दिलि सां ड्यूटी भरी अल्लाह जे दरवेश अॼु अल्लाह जे दरवेश उन फ़कीर खे अहिड़ो रंग लातो ॿियो फ़कीर खे पंहिंजे सहन में जॻह ॾिनई ऐं फ़कीर जे मेले में जहिड़ी हुनजी ज़ियारत सरकार जी थिए थी तहिड़ी फ़कीर ॿुधल जी थिए थी इहे मुर्शिदनि जा रंग हितो सॼो फैज़ वठी वियो आहे वॾी ॿुधल फ़कीर पंहिंजो फैज़ वठी वियो हिकिड़ो नारो थी वञे नारा आखिरी असरा ॿुधल फ़कीर जे नाम कया थो ॿुधल फ़कीर ऐं मौजन ऐं गुल फ़कीर आखिर सुबुह साईं सोलह जो गुलामा तो असली कलामा साईं फ़कीर जब्बार तुंहिंजो गुलामा फ़कीर सलीम तुंहिंजो गुलामा फ़कीर अली रज़ा तुंहिंजो गुलामा ऐं जेका तव्हांजी फुकरा सॼी ड्यूटीदार आहे सभु तुंहिंजा गुलाम तुंहिंजा ड्यूटीदार ॿार ख़ुशि करे फ़कीर ॿुधल तुंहिंजो गुलामा या अली